जी बिल्कुल। मिठी तालके जे ॻोठ गोदियार में सुमरा बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े खां पोइ 13 माण्हुनि जे ज़ख़्मी थियण खां पोइ सॼो ॾींहुं जेको आहे उहो मक़ामी चूंडियल MPA फ़कीर शेर मोहम्मद बिलानी ऐं उनखां अलावा मुख़्तलिफ़ पीपल्स पार्टी जा अॻवान जेके आहिनि उहे एहतिजाजी धरणो जेको आहे पहिरीं सिविल अस्पताल मिठी जे मेन गेट जेको आहे उन आॾो हलियो वियो। उनखां पोइ कश्मीर चौक जेको आहे उते सॼो ॾींहुं जेको आहे उहो एहतिजाजी धरणो जेको आहे उहो इस्माइल शुमरो ऐं उनखां अलावा ॿिया सुमरा बिरादरी जा जेके मौजूदु अॻवान हुआ उन्हनि जी अॻवानी में उहो जारी हुयो। हाणे तव्हांखे ॿुधायां त 7 किलोमीटर जेको आहे उहो कश्मीर चौक खां फांगारियो चेक पोस्ट पुलिस चेक पोस्ट आहे उस ताईं पंधु करे ही सभई माण्हू जेके आहिनि उहो फांगारिया मेन रोड जेको आहे उनखे जेका थरकोल रोड चवराईंदो आहे ऐं ख़ासि तौर ते मिठी खां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा जेका ट्रांसपोर्ट आहे उनजी रवानगी जेका आहे वञण या अचण जो रस्तो जेको आहे इहो हिकिड़ो मेन रस्तो आहे जेको रोड जेको आहे तव्हांखे ॿुधायां त फांगारियो चेक पोस्ट ते हिननि माण्हुनि पारां एहतिजाजी धरणो हणी वेठल आहिनि ऐं हीउ मुकमल तौर ते रोड जेको आहे उहो ब्लॉक थी वियो आहे। तंहिंजे करे मिठी खां मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं ईंदड़ गाॾियूं थोरे नवकोट या हैदराबाद या कराची ऐं ॿियनि इलाइक़नि मां ईंदड़ गाॾियूं जेके आहिनि उहे मुकमल तौर ते बीहजी वियूं आहिनि ऐं गाॾियुनि जूं कतारूं जेके आहिनि उहे लॻल आहिनि। पुलिस जा वॾा अटाला जेके तव्हांखे ॿुधायां त मुख़्तलिफ़ पुलिस जूं मोबाइलूं जेके आहिनि उहे पासनि खां बीठल आहिनि ऐं पुलिस जी नफ़री जेका आहे उहा बि वॾे तइदाद में हिते पहुतल आहे। पर छाकाणि ॿुधायो पियो वञे त कंहिं बि टाइम ते कंहिं बि क़िस्म जी का बि कार्रवाई पुलिस पारां करे सघिजे थी ऐं कई वेंदी। हिननि जो ऐलान कयो वियो आहे त एहतिजाज ओसिताईं जारी रहंदो जेसिताईं केस दाख़िल न कयो वेंदो ऐं जेके जवाबदार मुलवस आहिनि उन चवणु आहे त उन्हनि जे मथां केस दाख़िल न कयो वेंदो, गिरफ़्तार न कयो वेंदो त असांजो धरणो जेको आहे ओसिताईं जारी रहंदो। जी।